आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार आऊं आहियां मुख्तियार जरवार एक नई मालूमाती ऐं दिलचस्प वीडियो सां गॾु तव्हांजी खिदमत में हाज़िर आहियूं। इस वीडियो में असां तव्हां खां पुछंदासीं मालूमाती सवाल जवाब ॾियण जे लाइ तव्हां वटि हूंदो 5 खां 10 सेकंड जो टाइम। तो बिना की टाइम विञाइण जे असां हलूं था पंहिंजे सवाल नंबर पहिरीं जे तरफ़। सवाल नंबर पहिरियों आहे तो दुनिया जो उहो कहिड़ो मुल्क आहे जंहिं अञा ताईं पाकिस्तान खे तस्लीम नाहे कयो। ॿुधायो दुनिया जो उहो कहिड़ो मुल्क आहे जंहिं अञा ताईं पाकिस्तान खे तस्लीम नाहे कयो। जवाब आहे इसराइल। सवाल नंबर 2 आहे ॿुधायो तो दुनिया जी ख़ालिस तरीन ॿोली कहिड़ी आहे। जी हाँ साथियों, ॿुधायो तो दुनिया जी ख़ालिस तरीन निजी ॿोली कहिड़ी आहे। जवाब आहे अरबी ॿोली। सवाल नंबर 3 आहे तो पाकिस्तान जे कहिड़े शहर खे नूर महल बि सॾींदा आहिनि। जनरल नॉलेज जो ही सवाल आहे तो पाकिस्तान जे कहिड़े शहर खे नूर महल बि सॾींदा आहिनि। साथियों, इन क़िस्म जे वधीक वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल के सब्सक्राइब ज़रूर कजो ऐं हर वीडियो जी नोटिफिकेशन जे लाइ घंटी वारे बटन के ज़रूर दबाइजो। साथियों, इन सवाल जो जवाब आहे तो बहावलपुर। सवाल नंबर 4 आहे तो फ्रांस जी कुंवार कहिड़े शहर खे सॾियो वेंदो आहे। दिलचस्प सवाल आहे तो फ्रांस जी कुंवार कहिड़े शहर खे सॾियो वेंदो आहे। जवाब आहे पेरिस। सवाल नंबर 5 आहे तो छाई सब्जी आहे या मेवो। जी हाँ साथियों, छाई भाजी आहे या मेवो। दिलचस्प ऐं मालूमाती सवाल आहे। जवाब ॾियण जे लाइ तव्हां वटि कुछ सेकंड जो टाइम आहे। जेकॾहिं तव्हां चैनल ते नवां आहियो तो चैनल के सब्सक्राइब करण न विसारींदा ऐं नोटिफिकेशन जे लाइ घंटी वारे बटन के ज़रूर दबाइजो। साथियों, सवाल आहे तो छाई सब्जी आहे या मेवो। साथियों, ही समूरा सवाल असां जनरल नॉलेज जी कापी तां खणंदा आहियूं ऐं तव्हां ताईं ही मालूमाती सवाल जवाब पहुचाईंदा आहियूं। सवाल आहे तो छाई सब्जी आहे या मेवो। जवाब आहे सब्जी। जी हाँ, छाई सब्जी या भाजी आहे। साथियों, इन किस्म के वधिक वीडियो जे लाइ असां चैनल के सब्सक्राइब ज़रूर कजो। दुआउनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।